अस्सलाम वालेकुम। अॼु टॉपिक आहे त स्पीड ऐं उन खां पोइ वेलासिटी छा हूंदा आहिनि। अगरि तव्हां सुपर वर्चुअल अकेडमी खे सब्सक्राइब न आहे कयो त ज़रूरु सब्सक्राइब कंदा जीअं ईंदड़ वीडियोज़ तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघनि। हाणे पाण पढ़ंदासीं त स्पीड। हाणे स्पीड छा खे चइबो आहे? एके वक़्त में तय थियल मुफ़ासिले खे स्पीड चइबो आहे। एके वक़्त में तय थियल मुफ़ासिले खे स्पीड चइबो आहे। हाणे वक़्त जो एको छा आहे? सेकंड। हाणे हिक सेकंड में केतिरो मुफ़ासिलो तय कजे थो त उनखे पाण चवंदासीं त उहा स्पीड आहे। हाणे स्पीड जो फार्मूलो आहे डिस्टेंस कवर्ड पर यूनिट ऑफ टाइम। डिस्टेंस कवर्ड पर यूनिट ऑफ टाइम इज कॉल्ड स्पीड। एके वक़्त में तय थियल मुफ़ासिले खे स्पीड चइबो आहे। हाणे डिस्टेंस जेको डिस्टेंस खे असां छा सां शो कंदा आहियूं? एस सां। ऐं टी खे टाइम खे असां शो कंदा आहियूं टी सां। हाणे एके वक़्त में तय थियल मुफ़ासिले खे छा चइबो आहे? स्पीड चइबो आहे। हाणे डिस्टेंस अचे थो त डिस्टेंस छा खे चइबो आहे? टोटल लेंथ कवर्ड इज कॉल्ड डिस्टेंस। हाणे टोटल रे खे असां जेकी कवर कंदा आहियूं त उनखे छा चइबो आहे? डिस्टेंस चइबो आहे। ऐं उन खां पोइ वरी डिस्प्लेसमेंट हूंदो आहे। डिस्प्लेसमेंट। हाणे डिस्प्लेसमेंट वरी छा खे चइबो आहे? त टोटल लेंथ कवर्ड बिटवीन टू पॉइंट्स इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट। हाणे ॿ पॉइंटियूं आहिनि त उन जे विच में जेकी लेंथ असां कवर कयूं था, मिसाल हिक पॉइंट हीअ आहे ऐं ॿी पॉइंट हीअ आहे, हिन जे विच में जेको असां हे लेंथ असां कवर कयूं था उहा असांजी छा थी वेंदी? डिस्प्लेसमेंट। ऐं हे साॻियो वरी असांजो डिस्टेंस बि थी वेंदो आहे। हाणे डिस्टेंस ऐं डिस्प्लेसमेंट में फ़र्क़ु कहिड़ो आहे त डिस्टेंस असांजो स्केलर क्वांटिटी आहे ऐं डिस्प्लेसमेंट असांजो वेक्टर क्वांटिटी आहे। छाकाणि त डिस्टेंस खे मैग्नीट्यूड बि हूंदो आहे, एको बि हूंदो आहे, पर उनखे डायरेक्शन न हूंदो आहे। ऐं जंहिंखे मैग्नीट्यूड बि हुजे, एको बि हुजे ऐं डायरेक्शन बि हुजे त उहो असांजो वेक्टर हूंदो आहे। ऐं डिस्प्लेसमेंट में हमेशा छा हूंदो? डायरेक्शन हूंदो। डायरेक्शन हूंदो त उहो असांजो छा थी वेंदो आहे? डिस्प्लेसमेंट। हाणे हिकु मिसाल, हितां खां वठी हे डिस्टेंस कवर थी वियो, हिन पॉइंट ए, हीअ ए पॉइंट, हीअ असांजी थी वई बी पॉइंट। ए खां वठी बी ताईं असांजो जेको डिस्टेंस आहे मिसाल 15 मीटर ऐं हिन जे विच में ए ऐं बी जेको हिन वक़्त ताईं आहे इहो डिस्टेंस आहे मिसाल असांजो 5 मीटर। 5 मीटर त हे असांजो टोटल डिस्प्लेसमेंट टोटल डिस्टेंस असांजो 15 मीटर थी वियो ऐं डिस्प्लेसमेंट असांजो कहिड़ो थींदो? ॿिनि पॉइंटनि जे विच वारे मुफ़ासिले खे, त उहो असांजो घणो आहे? 5 मीटर आहे। हाणे 5 मीटर असांजो छा थी वियो? डिस्प्लेसमेंट ऐं 15 मीटर असांजो छा थी वियो? डिस्टेंस। हाणे अहिड़े तरीक़े सां वरी असांजो हितां हे कवर थी वियो मुफ़ासिलो, वरी साॻी पॉइंट ते अची बीठो त डिस्टेंस असांजो मिसाल हे 15 मीटर आहे त डिस्टेंस असांजो 15 मीटर थी वियो, पर डिस्प्लेसमेंट हिते 0 आहे। छाकाणि त इन जे ॿ पॉइंटियूं असांजूं न आहिनि, को डायरेक्शन इन में असांखे गिवन न आहे त कहिड़े डायरेक्शन में लेंथ कवर थी आहे।
असांखे उन शइ जी ख़बर न आहे त इहो असांजो हिते डिस्प्लेसमेंट असांजो छा थी वेंदो 0 थी वेंदो। हाणे डिस्टेंस असांजो स्केलर क्वांटिटी आहे ऐं असांजो डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे। हाणे छा हुयो त स्पीड जो फार्मूलो छा हुयो डिस्टेंस डिवाइड बाय टी। त हाणे असां अगर इन जो मिसाल कहिड़े तरीक़े सां हिक कार 5 सेकंड में 20 मीटर मुफ़ासिलो ॿुधायो त उन कार जी स्पीड केतिरी थींदी। स्पीड केतिरी थींदी। त हाणे सिंपल असां इन डेटा कलेक्ट कंदासीं मालूमात असांजी छा थी वेंदी। हिकु त असांखे डिस्टेंस मिलियल आहे, मुफ़ासिलो असांखे मिलियल आहे, उहो छा शो थियल आहे एस सां उहो असांजो घणो आहे 20 मीटर ऐं उन खां पोइ असांखे टाइम गिवन आहे, वक्त असांजो उहो टी असांखे गिवन आहे उहा घणी आहे 5 सेकंड। 5 सेकंड असांखे स्पीड v मालूम करणी आहे। स्पीड v मालूम करणी आहे त हाणे असां इनखे फार्मूले में वैल्यू पुट कंदासीं त असां छा थी वेंदो v s over t s over t। त इन में वैल्यू असां फार्मूले में पुट कंदासीं त s असांजो घणो आहे 20 ऐं ओवर घणो थी वेंदो असांजो 5। त असांजो हे घणो अची वियो 1 5 5 4 5 20 4 मीटर पर सेकंड। 4 मीटर पर सेकंड। हिक सेकंड में असांजी कार 4 मीटर कवर कंदी। इहो असांजो छा थी वियो स्पीड। अगर असांखे अहिड़े तरीक़े सां बि ॾिनल हुजे त हिक कार 1 कलाक में 70 किलोमीटर तय करे थी त हमेशा जेको भी असां स्पीड मालूम कंदासीं यूनिट ऑफ टाइम में कंदासीं। अगर असांजो कलाक आहे, कलाक असां जो टाइम जो हिकु छा सेकंड में कन्वर्ट कंदासीं। 1 कलाक में घणा सेकंड पवंदा 60 मल्टीप्लाई 60 कंदासीं 3600 ऐं 1 किलोमीटर में घणा मीटर पवंदा 1000। 70 के 1000 सां मल्टीप्लाई कंदासीं उहो मीटर में कन्वर्ट थी वेंदो। मीटर में कन्वर्ट करे ऐं असां टोटल सेकंडनि सां डिवाइड कंदासीं त असांखे स्पीड मिली वेंदी। हाणे पाण पढ़ंदासीं वेलोसिटी। वेलोसिटी छाखे चइबो आहे एके वक्त में तय थियल हटा खे वेलोसिटी चइबो आहे। टोटल डिस्प्लेसमेंट कवर्ड पर यूनिट ऑफ टाइम इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट। हाणे साॻे तरीक़े सां वेलोसिटी जो भी फार्मूलो डिस्टेंस डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम साॻियो ई फार्मूलो आहे। जीअं स्पीड जो फार्मूलो आहे अहिड़े तरीक़े सां वेलोसिटी जो भी साॻियो ई फार्मूलो आहे, पर हिते डिस्प्लेसमेंट ईंदो ऐं टाइम हेठां साॻियो ई आहे। त हाणे वेलोसिटी ऐं स्पीड में फ़क़ति फ़र्क़ु इहो आहे त वेलोसिटी असांजी वेक्टर क्वांटिटी आहे। वेलोसिटी में हमेशा असांखे डायरेक्शन ॾिनल हूंदो, छाकाणि त डिस्प्लेसमेंट अचे थो। डिस्प्लेसमेंट में मैग्नीट्यूड भी हूंदो आहे, यूनिट भी हूंदो आहे ऐं उन में डायरेक्शन भी हूंदो आहे। त तॾहिं असांजी छा थी वेंदी आहे वेक्टर क्वांटिटी। हाणे वेलोसिटी असांजो छा थी वेंदो वेक्टर क्वांटिटी ऐं स्पीड असांजो छा थी वेंदो स्केलर क्वांटिटी। स्पीड में असांजो मुफ़ासिलो अचे थो, मुफ़ासिलो असांजो डिस्टेंस असांजो स्केलर क्वांटिटी आहे ऐं वेलोसिटी में डिस्प्लेसमेंट अचे थो त डिस्प्लेसमेंट असांजी वेक्टर क्वांटिटी आहे। इन जे करे असांजी स्पीड छा आहे स्केलर क्वांटिटी आहे ऐं असांजी वेलोसिटी छा आहे वेक्टर क्वांटिटी आहे।